अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भलीकार इंतहाई अहम इशू ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं नाज़रीन असां त रमेश कुमार वांकुआणी साहब जी क़ौमी असेंबलीअ में पेश कयल बिल ते कमेटी जोड़ी वई आहे। स्पेशल कमेटी उहा आहे जंहिंमें 9 सूबनि जे हवाले सां उहा कमेटी तजवीज़ूं ॾींदियूं। क़ौमी असेंबलीअ जी पार्लियामेंटी कमेटी आहे। जॾहिं त जेके इख़्तियार आहिनि लाज़मी आहे 1973 जो आइन हुजे या अॼु ॾींहं ताईं जेके बि इख़्तियार आहिनि उहे सूबनि वटि आहिनि त सूबा उन हवाले सां कहिड़ी था क़ानून साज़ी कनि या बिल। वफ़ाक़ी सतह ते अहिड़ी कमेटी जोड़ी वई आहे जंहिंजो सैयद ख़ुर्शीद शाह सरबराह मुर्तज़ा जावेद अब्बासी, ख़ालिद मक्सी, नुज़रत पठान, नवीद आमिर जीवा ऐं साबिर हुसैन क़ाइम ख़ानी इहा कमेटी जोड़ी वई आहे। असीं इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध जे वहदानियत जो जॾहिं इशू अची थो वञे, सिंध तारीख़ी तौर ते उन जी साज़िश जेकी ईअं चइजे त उनखे विरहाइण वारे जो मामिलो अची थो वञे त उते समूरी सिंध में ख़दशा पैदा थियनि था, तहरीकूं शुरू थी वञनि थियूं। सिंध जे ॿेटनि जो इशू हुजे, लिक छिप में उन जे लेटर जारी थी था वञनि। उनखां सिंध जे ज़मीनुनि जा मामला हुजनि, सिंध जे पाणीअ जा मुआहिदा हुजनि, या असीं सिंध जो जेको ॿिटो निज़ाम हो उन हवाले सां बि अगरि असां ॾिसूं था त माज़ीअ में सभु जेके साज़िशूं थींदियूं रहनि थियूं उनजे करे सॼी सिंध सरापा एहतिजाज थिए थी ऐं उनखां पोइ वञी उहे मामला अॼु बि इहो थियो आहे त हिकु अहिड़ो लेटर वरी जारी कयो वियो आहे त वफ़ाक़ जे हवाले इख़्तियार थियनि त वफ़ाक़ 9 सूबनि जा फ़ैसिला करे त किथे किथे नवां सूबा ठहंदा। जॾहिं त जेके इख़्तियार आहिनि उहे सूबनि जा हूंदा आहिनि त उहे सूबा कीअं था सूबनि जे अंदरि वेही करे उहे ॿी नए सूबे जे लाइ उन्हनि वटि इख़्तियार हूंदा आहिनि। इन सूबनि ऐं वफ़ाक़ जे हिन अहम मामले ते हिन लेटर ते त हिन मामले जी अॼु छो ज़रूरत पई आहे। छा MQM सां जेको मुआहिदो थियो हो नून लीग जो PDM जो उन ते अमल करण तरफ़ वञी रहिया आहिनि। ॿी का सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश थी रही आहे। इन अहम समूरी सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे सैयद ज़ैन शाह, सिंध यूनाइटेड पार्टी जा सदर आहिनि। ज़ैन शाह साहिबु तव्हांखे वेलकम थो चइजे। अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे, क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह आहिनि। जॾहिं त इनाम शेख साहिबु लेखक आहिनि, तालीमदान आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। ऐं असांजे सुहेल मेमुण सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे सर वेलकम थो चइजे। ज़ैन शाह साहिबु ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां थी कजे त हीअ ओचितो वरी लेटर आयो आहे जॾहिं कल्ह असीं सॼी सिंध 4 डिसंबर ते एकता ॾियारो मल्हाए रही त उन टाइम ही साम्हूं लेटर अची वियो त ही नई कमेटी जोड़ी आहे जेकी पंहिंजूं सिफ़ारिशूं 30 ॾींहंनि जे अंदरि ॾींदी त किथे किथे सूबनि जी ज़रूरत आहे। तव्हां इन मामले खे सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो त छा कहिड़ी साज़िश थियण तरफ़ वञे पई? सराइकिन जो मामिलो त अॻियां रखियो थो वञे त छा OC ताईं मामला बीहंदा या इहो रस्तो ॾिनो थो वञे आइन में तरमीम करे हिकु घस ॾिनो थो वञे त जीअं ॿियनि सूबनि जी वैधानियत सां बि हरकत करे सघिजे? हीउ मामिलो तारीख़ी तौर ते जे पस मंज़र में ॾिसबो पोइ 75 सालनि में त सम्झ में ईंदो त 1 यूनिट खां वठी अॼु ताईं मुख़्तलिफ़ हिकिड़ी सोच आहे जेका हथरादू उनखे अमल दरामद करण जा हिकिड़ा ख़्याल अचनि था जेके सिधा सियासी प्लेटफॉर्म ते ॻाल्हाइण जे बजाए कंहिं न कंहिं साज़िशुनि जे ज़रिए अचनि था। ही को सिंध में पहिरियों दफ़ो कोन्हे त ही शाह साहब या ॿिया जेके जिन जूं कमेटियूं ठहियूं आहिनि, पर जॾहिं 1 यूनिट पे लॻो तॾहिं उहे खोड़ो साहिबु हुजे, राशिदी हुजे, पंहिंजो काज़ी हुजे या मेमुण हुजे या सिंध जा सरदार ऐं पीर ऐं अक्सर वकील ॿिया उन्हनि सॼो वकालत इन लाइ कई त इहो तारीख़ी वतन ख़तमु कयूं, इहो साबित कयूं ऐं असेंबलीअ मां सिंध असेंबली मां पास करायूं। अॼु बि उन तरफ़ आहे, पर हीअ जेका आहे हिन वक़्तु जेका आई आहे साज़िश उहा इन करे आहे त 2013 में 2018 में ज़रदारी जेको बिहाइंड पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका डील करे थी जंहिंजे एवज़ हिन खे मिलियूं आहिनि इक़्तिदार, हिकु सिंध जूं ज़मीनूं, कोस्टल हाईवे इन जे सदके ऐं हिन खे हुकूमत मिली। वरी हीअ जेका अॻे जी का बार्गेन करे ऐं एस्टेब्लिशमेंट खां वठणु थो चाहे उन जे करे हिन वक़्त ते हू पंहिंजनि रहियल मक़ासिद लाइ त असीं हिते सिंध जे वतन जे खे टोड़े ॾींदासूं
ऐं तव्हांखे विराए ॾींदासूं। इहो सिर्फ़ु मोहरो ज़रूरु आहे पंहिंजो MQM या ॿियो, पर इन ख़्वाब जे पुठियां इन ख़्याल जे तसवुर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सोच इहा ई आहे। ऐं उन्हनि 2012 में कोशिशि कई जेका नाकाम वई, वरी हिकु दफ़ा उनखे ॿी शिकिल में अचे पियो, जेको आउं सम्झां पियो त इंतिहाई मुल्क लाइ नुक़सानकार आहे। छो जेकॾहिं वरी हिनखे वरी भेट कई वेंदी ॿियनि मुल्कनि सां या उनजे पस मंज़र ॾिठो वेंदो नुक़सानु थींदो, न त वरी असांखे 1940 खे ॾिसणो पवंदो, वरी 1943 खे ॾिसणो पवंदो, असांखे 1947 जे मुआहिदे खे रिव्यू करिणो पवंदो। ऐं सम्झां पियो त इहे हसास मामला आहिनि। इन मां अॻे बि पाकिस्तान खे कुझु कोन वरियो आहे 1 यूनिट मां, उनजे ज़रिए मुल्क विरहायो। वरी बि जेकॾहिं हिन वक़्त ते जॾहिं मुल्क जी मुआशी सतह इंतिहाई कमज़ोर आहे, मुल्क जी सियासी एतिरी मुंझल सूरत हाल आहे जो यानी पोइ 2022 जो सॼो साल ग़ैर यकीनी कैफ़ियत में गुज़रियो आहे। इन वक़्त हिन मामले खे छेड़णु मुल्क जे फैब्रिक सां यानी हरकत करिणो आहे, मुल्क जी यूनिटी सां खे रिस्क ते विझणो आहे। ऐं उनजे करे आउं सम्झां पियो त ही बेवक़्तो ऐं ग़लति राग ऐं उहो राग उहा एजेंडा आंदी वई आहे जंहिंसां मुल्क जे फेडरेशन जी बका न पर उन जी ख़ात्मे जे तरफ़ शयूं वञी सघनि। बिल्कुलु शाह साहब, ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। अयाज़ लतीफ़ पलीजो साहब, अयाज़ साहब, ही जेके स्पेशल कमेटी ठही आहे, लेटर जारी थियो आहे, ही जेके हिन में कलम आहिनि तव्हां ज़रूरु ॾिठा हूंदा, 25B आहे, 51 आहे, 106, 92, 63B, इहे सभु जेके साम्हूं अचनि था कलम। हाणे इन में आइन में तरमीमूं अचनि थियूं। सॼी दुनिया जा अगरि जमहूरी मुल्कनि ते नज़र विझूं था त सूबनि वटि इख़्तियार हूंदा आहिनि, पार्लियामेंट वटि उहे इख़्तियार न हूंदा आहिनि। त तव्हां छा था सम्झो त ही सिंध खां जेके इख़्तियार आहिनि उहे वफ़ाक़ जे हवाले थियण वञनि पिया, इन सां सिंध खे केतिरो नुक़सानु थींदो ऐं इहो सॼो मामिलो सूबनि वारो सिंध तरफ़ ईंदो? सम्झो इहो वेंदो आहे त जेको जेतिरो ताक़तवर आहे उन में अकुल बि को ओतिरो हूंदो आहे, ऐं जंहिं वटि जेको जेतिरो बाख़्तियार आहे उहो ओतिरो माशाअल्लाह ज़हीन आहे ऐं ॾाढो ॾाहो हूंदो आहे। ईअं आई कोन्हे। अमेरिका तमामु वॾी ताक़त आहे, उन वियतनाम ते हमिलो कयो ऐं उन जा कॉन्सिक्वेंसिस उनखे एॾा भोगणा पिया जो सॼी दुनिया में अकेलो बि थी वियो ऐं ख़ुदि अमेरिका में वॾो एहतजाज थी वियो ऐं पोइ वियतनाम हुन खां जंग बि खटी। ईअं ई रूस पंहिंजो तजुर्बो कयो अफ़गानिस्तान में। रूस वॾो अजगर जहिड़ी ताक़त हुई, दुनिया जो वॾे में वॾो मुल्क अञा बि आहे, सोवियत यूनियन त अञा बि वॾो हो। ऐं अफ़गानिस्तान में तव्हां ॾिठो त हुन सां कहिड़ो हशर थियो। पोइ वरी अमेरिका अफ़गानिस्तान में तजुर्बो कयो, हाणे रूस वरी यूक्रेन में फासी पियो आहे, तंहिंजे करे इंडिया फाथो पियो आहे कश्मीर में। तंहिंजे करे इहे जेके तजुर्बा कबा आहिनि त असीं वॾी ताक़त आहियूं। माण्हू चवंदा आहिनि पावर करप्ट्स एंड एब्सोल्यूट पावर करप्ट्स एब्सोल्यूटली। सो वॾी ताक़त माण्हुनि जो होश हवास विञाए वेंदी आहे। इन दौर में ही जेको जदीद दौर आहे, सोशल मीडिया जो, सुजाॻीअ जो, माण्हुनि जी अवेयरनेस जो, नौजवाननि जे एहतजाजनि जो, ईरान में ॾिसो पिया त कीअं टोटलिटेरियन एरिस्टोक्रेटिक हिकिड़ी शाही गवर्नमेंट खे कीअं चैलेंज पियो थिए इंतिहा पसंदि गवर्नमेंट खे। तंहिंजे करे पाकिस्तान में इन क़िस्म जा जिन जुरन तजुर्बा कया आहिनि, उन्हनि माज़ीअ में शायदि कुझु सिखियो कोन्हे ऐं MQM ठाहियूं। पोइ MQM पाकिस्तान जे समूरनि क़ौमी जदोजहदनि खां वधीक हिननि खे गिची में पइजी वई। उन सिधो वञी राफ़ तलकात इस्तवार कया ऐं उहा सिधी हिकिड़ी बणिजी वई, प्रॉक्सी बणिजी वई इंडियन गवर्नमेंट जी ऐं राह जी, ऐं ठाहियूं पाण। साॻी रीति पंजाब में लाहौर में हिकिड़ो मज़हबी ग्रुप ताज़ो ठाहियो 2-4 साल अॻु में। उहो रोज़ धरणा हणी करे इस्लामाबाद बंदि करे छॾींदो आहे, कॾहिं पिंडीअ में धरणो हणी वेठो हूंदो आहे। उन मज़हबी ग्रुप खे पाण ठाहियूं, पोइ गिची में पइजी। वरी हीअ जेका हुकूमत हींअर वई आहे उहा ठाहियूं, हाणे हिक ॿिए खे सॼो ॾींहुं रोज़ हू चए पियो मूंखां ग़लती थी वई, उहो चए थो तव्हां खां ग़लती थी वई, ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम पिया हणनि। उहा सॼी गिची में पइजी वई अथनि, साए फासी पिया आहिनि। तंहिंजे करे हीअ जेको तजुर्बो करण जी कोशिशि आहे ज़रदारी साहिब जी मदद सां, त सिंध खे तोड़बो ऐं कराची कबो MQM जे हवाले, पोइ उतां सीटूं खटिबियूं, पोइ उतां PTI खटंदी या नवाज़ लीग या MQM, इहो ईअं आई कोन्हे। ईअं सम्झनि पिया जेको प्लान आहे न, उहो प्लान सॼो रिवर्स थी वेंदो आहे। जीअं मूं रूस, यूक्रेन ऐं अफ़गानिस्तान ऐं वियतनाम जी ॻाल्हि कई, मिसाल तौरु कंहिं बि सबब जे करे, पहिरीं ॻाल्हि त इहो नामुमकिन आहे, सिधी माण्हू थियणु कोन ॾींदा, पर मिसाल तौरु फॉर द सेक ऑफ आर्ग्यूमेंट जेकॾहिं कराची ही MQM जे हवाले करे छॾी
त MQM को पाकिस्तान में रहंदी छा? MQM अॻिते हली कराची में जेकॾहिं उनजे हवाले करे छॾियो वियो जेको नामुमकिन आहे त उहो उते पोइ पंहिंजी सूबाई ऐं असेंबलियूं ठाहे पोइ उनखे कराईंदी उन में रेफरेंडम, पोइ उतां कराईंदी अक़वाम मुतहदा सां राब्तो, पोइ चवंदी त कराची जेको असांखे अलॻि मुल्क ठाहे ॾियो, जेको हुननि जो ख़्वाबु आहे। हुते MI6 ऐं CIA सां ॿिन्हिनि जा राब्ता रहिया आहिनि, राब हुननि सां गॾु रही आहे MQM जी। पोइ कोस्टल बेल्ट ग्वादर अॻे ई कंट्रोवर्शियल आहे, केटी बदर अॻ में ई कोन ठाहे सघिया। कराची जो सॼो पोर्ट मुंबई अॻ में ई चाहे थी त कराची पोर्ट न हुजे ऐं उहो सॼो हलियो वेंदो हलियो। माना पाकिस्तान खे डीस्टेबलाइज़ करण जो जेकॾहिं आलमी ताक़तुनि वटि को वन पॉइंट एजेंडा हुजे त असांजे मुल्क खे कीअं ख़तरे में विझिजे। हिकिड़े पासे इकनॉमिक घेरो आहे, डिफॉल्ट जो ख़तरो आहे, ॿिए पासे आउं सम्झां थो जिन बि हीउ मनसूबो शुरू कयो आहे ऐं कमेटी नंढड़ी ॻाल्हि कान्हे, कमेटी ठाही आहे या कमेटी का बड़ी कमेटी आहे वीचारी भुल में ठही वई आहे, न, इहो हिकिड़ी वॾे ग्रैंड स्ट्रेटेजिक प्लान जो हिसो आहे। तंहिं तहत कमेटी ठाहे, हिकिड़े पासे IMF, ॿिए पासे ही कमेटी, पोइ अफ़रा तफ़री फैलिजे, सद में क्योस फैलिजे, माण्हू वायलेंस कनि, उथी बीहनि, उनखां पोइ उन सॼी ज़रिए पाकिस्तान खे डीस्टेबलाइज़ कजे। हाणे ज़रदारी साहब जो मसइलो इहो आहे त ज़रदारी साहब अलाए संत आहे वखर, पर इंतहाई बदनसीबी आहे संत जे माण्हुनि जी, तव्हांजी मुंहिंजी, जो पाण खे जेके संत जी इंटेलिजेंस आहे, संत जे अदीब शाइरनि जो वॾो हिसो जेका सरकार जे हूंदा आहिनि पेरोल ते, उहे चवंदा पिया आहिनि त अदा ॿियो मुतबादिल कोन्हे, अदा कीअं बि आहिनि, अदा पंहिंजो मारींदो छांव में विहारींदो, अदा ॾाढा ज़हीन आहिनि, माशाअल्लाह, वाह, ज़रदारी साहब ॾाढो क़ाबिल आहे, ॾिसो पंजाब वञे पियो, चौधरी परवेज़ इलाही मैनेज पियो करे। उन्हनि खे इहा ॻाल्हि अहसास ई कोन्हे त ज़रदारी साहब पीपुल्स पार्टी जेका बेनज़ीर साहिब आहे, पिशावर मां बि खटंदी हुई, गिलगित मां बि खटंदी हुई, लाहौर मां बि भुट्टो साहब खटंदो हो, सटे मां बि खटंदो हो, कोयटा मां बि खटंदो हो, उनखे सुसाए अची सिंध में बीहारियो, सिंध मां बि सुसाए पोइ वरी लाड़काने शिकारपुर कंदकोट ते बीहारींदा। तंहिं करे ज़रदारी साहब खे जेको पाण क़ाबिल पिया सम्झे, क़ाबिल त बेनज़ीर साहिब आहे, इंटरनेशनल फेम हो हुनजो, भुट्टे साहिब जो हो। ज़रदारी साहब खे केरु माण्हू दुनिया में सुञाणे थो? ज़रदारी साहब जी सुञाणप हाणे हीअ आहे त परवेज़ इलाही ऐं शुजात खे कीअं मैनेज कयां, तंहिंजे करे किथां वञी आसमान ते गिरा खजूर में अटका। तंहिंजे करे उनजे लाइ हाणे गुज़र सफ़र जो वसीलो आहे सिंध, ऐं सिंध हुन लाइ को मुल्क, को वतन, को सूबो, सिंध हुन लाइ का ज़मीन, का धरती कोन्हे, सिंध हुन लाइ हिकिड़ो मेंह जो वाड़ो, उन मेंह जे वाड़े मां 8 मेंह होॾा ॾेई छॾियूं, वरी वाड़ो रावकी मां ख़तमु करे वरी जुमशाही में ठाहे छॾियो, जुमशाही में ख़तमु करे रतो तेरो में ठाहे छॾियूं, कमांद जा 100 एकड़ फलाणे खे ॾेई वरी 200 एकड़ ॿिए पासे वठी छॾियूं कणिक जा। तंहिं करे सिंध हिन लाइ बाज़ार जो वखर आहे, ऐं सिंध जे माण्हुनि जी बदनसीबी आहे जो सम्झनि पिया त बाज़ार जो वखर आहे, उहे पुछनि बि कोन था। तंहिं करे ज़रदारी साहब इहा कई हुई एग्रीमेंट, जॾहिं हुकूमत में ठही PTM जी, तॾहिं ज़रदारी साहब मुआहिदो कयो हो, उन मुआहिदे में MQM जो मुतालबो हो त असांखे कराची सूबो अलॻि करे ॾियो। ज़रदारी साहब 2 मुतालबा ड्राफ्ट कराया, 2 चार्टर, हिकिड़ो पाण सही कयूं त सिंध जे माण्हुनि जो डायरेक्ट नज़रो न किरे, ॿियो करायूं शहबाज शरीफ़ साहब खां सही, उन में गारंटर थियो आहे ज़रदारी साहब। उन्हनि अंडरटेक कयो आहे त असां तव्हांखे सूबो ठाहे ॾींदासीं, उन मिशन ते लॻल आहे, ऐं उनजे मथां वरी ॿियूं ताक़तूं आहिनि, ऐं उनजे मथां अञा ॿियूं आलमी ताक़तूं आहिनि। तंहिंजे करे जेके मुल्की ताक़तूं, आलमी ताक़तूं ज़रदारी साहब सां इन मिशन में शरीक आहिनि, उन्हनि खे आउं तव्हांजे प्रोग्राम ज़रिए ॿुधाइणु चाहियां थो त माण्हुनि जे बर्दाश्त जी हिकिड़ी हद हूंदी आहे। ईरान में ॾिसो न, माण्हुनि खे माई खे मारे छॾियूं, नंढड़ा वाक़िया, वॾा वाक़िया, वॾा कैटलिस्ट बणिजी वेंदा आहिनि। तंहिं करे सम्झनि कोन पिया त सिंधी माण्हुनि लाइ हीउ को अजरक ऐं टोपी जो मसइलो कोन्हे, न को हीउ मसइलो आहे दिल्ली संगत 2 अध थी या हिकिड़ी थी, न को हीउ मसइलो आहे त फलाणे जुतीअ ते अजरक छापिजी वई। तंहिंजे करे सिंधी माण्हू चवंदा अदा बड़ी 2-4 ॾींहं पुछंदा, 5 ॾींहं खां पोइ विसारे छॾींदा। कराची रुगो इहो कोन्हे त असांजी ज़मीन आहे, कराची ज़मीन बि आहे, असांजो इकनॉमिक कैपिटल बि आहे, असांजो इकनॉमिक हब बि आहे, असांजी शहर आहे, असांजो दिमाग़ आहे, असांजो मग़ज़ आहे। तंहिंजे करे दिमाग़ ॻिची कटींदो धड़ खां ॿिए धड़, पोइ बाक़ी धड़ कहिड़े कम जो जेकॾहिं ॻिची कटिजी वई। तंहिंजे करे इन ते थींदी मरण जीअण जी जंग, इन ते थींदो हिकिड़े इंच ते हिकिड़ो वॾो तूफ़ान ज़िलज़िलो बर्पा थींदो। ज़रदारी साहब सम्झे थो त मुंहिंजा जेके 500-600 माण्हू सोशल मीडिया चैनलनि ऐं अख़बारुनि में माण्हू विहारियल आहिनि, अदीब शाइर उस्ताद ॿिया, उन्हनि खे चढ़ी करे उहे चवंदा दादा हाणे कराची वई त कहिड़ो ख़ैरु आहे, छा कबो, सिंधी माण्हू मुतमिन थी वञनि, वरी वेठो आहे साईं पंहिंजा आहिनि पीपुल्स पार्टी जा नुक़सानु कोन ॾींदी, वरी ॿिए सराइकी सूबे जे लाइ कोशिशि आहे, ॿी अहिड़ियूं गंतरियूं ॿुधाए, पोइ पछाड़ी में कमु कंदा सिंधी माण्हू माठ कोन थींदा। तंहिं करे आउं तव्हांजे ज़रिए वफ़ाक़ी हुकूमत खे ॿुधाइणु चाहियां थो त तव्हांजूं मजबूरियूं इमरान ख़ान फॾा उहे पंहिंजी जाइ ते, तव्हां ज़रदारी साहब जे हथां MQM जे हथां इस्तेमालु थियो ऐं उनखे सिंध खे पंहिंजो दुश्मन बनाए छॾियो,
ऐं अॻु में ई तव्हीं अकेला आहियो, अॻु में ई मसइलनि में घेरियल आहियो, IMF जे घेरे में हो, वरी सिंध खे बि दीवार सां लॻाए पंहिंजो हिकिड़ी मुखालिफ़ ताक़तनि जे हथनि में सिंध खे उछलाइण जे लाइ मजबूर कंदो, त उनजो नतीजो सम्झो था 7 करोड़ माण्हू आहिनि। हिरोशिमा नागासाकी ॿिनि शहर ते लख लख माण्हू मारियो, तॾहिं बि जापान वेठो आहे न। ही 7 करोड़ माण्हुनि खे छा करे सघंदो? कंहिंजो ही दाल खां वठी बसर खां वठी टमाटो कराची वञे थो, हितां थो वञे कलरी पघाड़ फीडर कराची कोठड़ी वटां पाणी थो वञे कराची जो, सम्झो था। जेकॾहिं इहो पाणी बंदि थी वञे ऐं सब्जियूं ऐं खीर ऐं भाॼियूं ऐं सभु बंदि थी वञनि ऐं रेलवे ट्रैक सॼा रस्ता रोड हाईवे सॼी शहर जे संद मां थी गुज़रे, उनखे MQM ऐं CIA ऐं राह जे चवण ते तव्हीं दावत लॻाईंदो न, नतीजो सम्झो था। तंहिंजे करे ज़रदारी साहब खे आउं गुज़ारिश थो कयां पीपल्स पार्टी में असलम जॾहिं पीपल्स पार्टी असीं ॻाल्हि था कयूं त पीपल्स पार्टी का बादशाह आहे छा, जंहिंमें ज़रदारी साहब जीअं बिलावल साहब असांजो भाउ आहे, नौजवान आहे, बेनज़ीर साहिब पुटु आहे, उनखे को अलाह ताला अकुल का सम्झ ॾिनी आहे कि पीपल्स पार्टी में ताज हैदर जहिड़ा, यूसुफ चालपुर जहिड़ा ॿिया समझदार माण्हू वेठा हुआ, उन्हनि मां को पुछण जहिड़ो माण्हू आहे जेको ज़रदारी साहब खे सम्झाए त इहा कमेटी छो पई ठहे, को नफ़ीसा शाह पुछे, को निसाब खोड़ो पुछे, इहे केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। कॾहिं चवनि था नादरा जा बर्मिन खे आबाद कनि, उन्हनि खे कराची में डोमिसाइल ठाराए ॾियनि। तंहिंजे करे पीपल्स पार्टी जे सफ़नि मां माण्हू अचणु खपनि, उन्हनि खे ज़रदारी साहब खे सम्झाइणु खपे त इनफ इज़ इनफ, ईअं न कयो। अया साहब इन ते ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। अया साहब असां सां गॾु मौजूदु रहिजो। सैयद ज़ैन शाह साहब असां सां गॾु आहिनि, इनाम शेख साहब आहिनि, सुहेल मेमन साहब आहिनि। इनाम शेख साहब, सिंध जो अदीब, सिंध जो लेखक, सिंध जो तालीमदान, हिन कमेटीअ खे कीअं थो ॾिसे? साईं मां सम्झां थो त सिंध जो अदीब ऐं दानिश्वर था जंहिं बि माण्हू वटि थोरी सियासी सम्झ हूंदी त मां सम्झां थो उन जे लाइ इहो इन क़िस्म जी जेका आहे अंडरस्टैंडिंग उहा हिकिड़ी तमामु ख़ौफ़नाक ऐं नफ़रत जोगी आहे। को बि सिंध दोस्त इन सॼी जेका हिननि जी मुआदे बाज़ी आहे इन जे खे ओन न कंदो। हाणे हिते हिकिड़ो त पीपल्स पार्टीअ जे आहे क्रेडिट ते त उहा जॾहिं बि का पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग क्रिएट करे थी त MQM जे पावर खे सही तरीक़े सां छो नथी असेस करे। मिसाल तौर ते हिन महिल MQM में पंहिंजे पूरे तारीख़ में पहिरियों दफ़ो इंतिहाई कमज़ोर पोज़ीशन में, ऐं उन जे 2-3 वोटनि जे लाइ हिन उहे शयूं कयूं आहिनि जिन जे करण जी ज़रूरत ई कान हुई। डेमोग्राफिक जेका बैलेंस आहे उहो कराचीअ में चेंज थी चुको आहे, ऐं जेकॾहिं रुगो मेयर जी डायरेक्ट इलेक्शन थिए त MQM जे अचण जो सुवाल ई पैदा कोन थो थिए। त पहिरीं त पीपल्स पार्टी माना हुन जे कद खां वधीक ॾे छो थी? उहा इन जे करे थी ॾे जो ज़रदारी साहब बेसिकली हिकिड़ो ट्रेडर आहे, हिकिड़ो जेको आहे सो वापारी माण्हू आहे, ऐं हुन जो सियासत खे जेका जीअं मोहतरमा या भुटे साहब या BPP जी सेनर जेका क़यादत आहे उहा हिकिड़े स्टेट्समैन वांगुरु मुदबिर वांगुरु सियासतदान वांगुरु डील कंदी MQM खे, उहो हे नथो करे। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टीअ ते प्रेशर क्रिएट करण जे लाइ अॻे जेके क़ौमपरस्त धुरियुनि जी हिकिड़ी पाण में अंडरस्टैंडिंग हूंदी हुई ऐं सिंध जे ज़िंदगी ऐं मौत जे मसइले ते उहे फौरी तौर ते गॾु थी का न का ऐलान कंदा हुआ, का न का स्ट्रेटजी कॉन्फ्रेंस कंदा हुआ, उहा बि ख़बर असांखे सम्झ में नथो अचे त काॾे हली वई आहे। ऐं जेको असांजो जेके तव्हां अदीब दानिश्वर शाइर चओ था, हिकु त उन्हनि में जेन्युइन जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि उन्हनि जो तइदादु तमामु घटि आहे, पर जेके कुझु आहिनि उन्हनि जूं नंढियूं थोरियूं फरमाइशूं त साईं फलाणे मूंखे फंड मां वज़ीफ़ो ॾियो, साईं फलाणे मुंहिंजे दोस्त जो इलाजु करायो, साईं जेको आहे सो मूंखे फलाणे इन मामले में सपोर्ट कयो, मूंखे का नंढी फेवर ॾेई छॾियो। इन जे करे उहो जेको हिकिड़ो ज़बरदस्त रेज़िस्टेंस हो 1 यूनिट जे तहरीक में, ऐं साईं मुंहिंजे खे चवां MRD में लिस्टुनि जे मामले में या ॿिया जेके ज़बरदस्त चैलेंजिस आया आहिनि, ऐं उन में किथे किथे सियासी धुरियूं जेकॾहिं वीक बि थियूं आहिनि त उनखे असांजे अदीबनि शाइरनि उनजे वीकनेस खे ताक़त में तब्दील कयो हो, त उहा शइ जुड़ी नथी सघे। हुननि जा जेके पंहिंजा दायरा आहिनि उन में विढ़ंदा था रहनि, 2-3 ग्रुप बि संगत जा थी विया आहिनि, ऐं उन में बि हर ग्रुप जी पंहिंजी फरमाइश आहे। मां इहो चवां थो टियों अहम फैक्टर आहे
त असांजो अयाज़ लतीफ़ आहे, साईं ज़ैन शाह आहे, इहा हिकिड़ी नौजवान क़यादत आहे। इहा छो नथी सिंध खां ॿाहिरि निकिरी जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, मिसाल तौर ते पंजाब जूं केपी जूं थिंक टैंक्स आहिनि, मिसाल तौर ते एस्टेब्लिशमेंट जा जेके नुमाइंदा आहिनि, पार्लियामेंट जा जेके नुमाइंदा आहिनि, पार्लियामेंट्री जेके आहिनि कमेटीज़ आहिनि, उन्हनि सां मिलनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो सिंध जे असुल मौक़िफ़ खां बि आगाह कनि, सफ़ारतकारनि खे कनि। जीअं तव्हांखे ॿुधायो असांजे अयाज़ लतीफ़ त हीअ हिन क़िस्म जूं जेके हाणे हिन इलाइक़े ख़िते में जेके चेंजिस अचनि पियूं सियासी ऐं जाग्राफ़ियाई इम्कानी आहिनि, उहो कंहिं हिकिड़े के नंढे पैमाने जी ॻाल्हि न आहे। इहा इंटरनेशनल, रीजनल, नेशनल ऐं लोकल लेवल जूं सभई सितऊं हिक ॿिए सां गॾु आहिनि, त असांखे स्ट्रेटजी बि उन लेवल जी अख़्तियार करणी पवंदी ऐं उन में सभिनी असांखे साइंटिफिक अंदाज़ सां मुतहरिक थियणो पवंदो। पुराणो जेको तरीक़ेकार आहे तक़रीरुनि, जलसनि जो ऐं रवायती जेके एक्टिविटी आहे उनजी पंहिंजी अहमियत आहे, पर सोशल मीडिया खां सवाइ जेका ॿी तव्हांजी अप्रोच आहे मुख़्तलिफ़ सेगमेंट्स ऑफ सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ लेयर्स ऑफ सोसाइटी, पॉलिटिकल पार्टियुनि खां वठी, समाजी तंज़ीमुनि खां वठी, अदबी इल्मी ऑर्गेनाइज़ेशन्स ताईं, मीडिया ताईं, इहा बहसियत क़ौम असांखे इन शइ खे रिविज़िट करणो पवंदो। त असां रुगो मुतालबनि जे हद ताईं, रुगो जेको आहे सो पंहिंजे महदूद सिंध जे हद ताईं, तव्हां सिंध खां ॿाहिरि निकिरो त ही साॻियूं सराइकी बेल्ट में या इवन जेको आहे सो मियांवाली ताईं साॻियूं ज़ातियूं वेठियूं आहिनि, साॻिया क़बीला वेठा आहिनि, ॿोलियुनि में थोरा फ़र्क़ु आहिनि, कल्चर में थोरो फ़र्क़ु आहे। राइट बैंक ऑफ इंडस ते तव्हां वञो त मां सम्झां थो त बहसियत क़ौम असांजी जेका बि चैलेंजिंग मामला आहिनि उन्हनि ॾांहुं असांजी अप्रोच जेका आहे उहा एॾी जदीद ऐं एतिरी घणरुखी कान्हे जो सिंध खे ईंदड़ चैलेंजिस जो मुक़ाबिलो करे जदीद हुजणु घुरिजे। बिल्कुलु ॻाल्हि ॿोल जारी रखंदा इनाम साहब। सुहेल बि असां सां गॾु आहिनि। सुहेल, इनाम साहब जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, साईं ज़ैन शाह जी ऐं अयाज़ लतीफ़ जी बि जदीद अंदाज़ में अप्रोच, त छा भला ही जेके बि सिंध जा इशूज़ रहिया, सिंध जो माण्हू इन ते पंहिंजो किरदारु त अदा ज़रूरु कयो, उन में बेदार बि नज़र अचे थो। तव्हां हिन समूरी सूरताल खे या ही जेको कमेटी ठही आहे इन खे कीअं था ॾिसो? साईं ॾिसो, मामिलो तमामु सीरियस आहे, पर इन में जेका ख़ौफ़ खाइजे उहो न चवंदो त ख़ौफ़ खाइजे, छाकाणि जो साज़िश सिंध जे ख़िलाफ़ का नई कोन्हे, सिंध जे ख़िलाफ़ साज़िश का हिकिड़ी कोन्हे। इहे मुसलसल ऐं मुस्तक़िल बुनियादुनि ते थींदियूं पियूं अचनि। उन में अफ़गाननि जी लॾ पढ़ाइण हुजे या नादरा जेको इदारो आहे डेटाबेस अथॉरिटी पाकिस्तान जो, उन जो किरदारु हुजे, इहे सभु उन साज़िश जो हिसो आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि मसइलो पीपुल पार्टी जो आहे। या हीअ असांखे चवंदा रहिया त इमरान ख़ान अरिड़हीं तरमीम में जेको आहे सो चेंजिंग आणणु थो चाहे, सूबनि जा इख़्तियार वापर थो करणु चाहे, हीअ पिटको करे करे 5-7 साल, ऐं हाणे ही 2-3 महीना थिया आया आहिनि त हीअ सभु प्रैक्टिकली वरी पाण पिया कनि। तरीक़ो आइन में जेको चेंजिंग जो आहे उहो इहो ई आहे जेको उन्हनि स्टार्ट कयो आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे उन स्टार्टिंग पॉइंट ते ई सिंध जे माण्हुनि वॾो रिएक्शन कयो आहे, ऐं इन में पीपुल पार्टी जो जेको किरदारु आहे उन जी बि माण्हुनि खे ख़बर आहे। हाणे सम्झिजे जे पीपुल पार्टी चवे थी त असांखे अख़्तियार आहे, छाकाणि जो सिंध जे माण्हुनि असांखे मैंडेट ॾिनो आहे त सलीम मां तव्हांखे ॿुधायां 2018 जी इलेक्शन में पीपुल पार्टी क़ौमी असेंबली जी सीटुनि ते सॼी सिंध मां जेके टोटल वोट थिया आहिनि उहे 36 लख ऐं कुझु हज़ार आहिनि, ऐं उन जे अपोजिट में जिन हारायो आहे उन्हनि जे वोटनि जो तादादु 61 लख आहे। सम्झो त चलो ठीकु आहे, सीटुनि जे हिसाब सां उहो खटी विया, पर वोट जो मैंडेट इन इलेक्शन में बि कोन्हे। जेका इलेक्शन हू पैसे, पुलिस, मथों जी सपोर्ट, इनविजिबल सपोर्ट, हेठों जी सपोर्ट, करप्ट क्लार्क, करप्ट मास्टर, उन सभिनी सां मिली करे ही इन तरीक़े सां वोट खटनि था। हिन खे को मैंडेट कोन्हे जो सिंध जी वहदत सां अहिड़ियूं हरकतूं कनि ऐं अहिड़ा तजुर्बा कनि, ऐं ही जेकॾहिं सम्झनि था त असां जेको चाहियूं करे सघूं था, इहे भुलियल आहिनि। मूंखे हैरत पाकिस्तान ते बि आहे, पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ते बि आहे। हिन महिल इस्लामाबाद जे हल्कनि में, वॾनि मथियनि हल्कनि में, मुल्क में इकोनॉमिकल जेको मुआशी एमरजेंसी जे निफ़ार जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। जॾहिं मुल्क सफ़ा देवाल ते पहुची चुका आहे, तव्हांजी PIA एयरलाइन सॼी दुनिया में बंदि आहे। तव्हांखे कंहिं बि यूरोप जे मुल्क जो
वीज़ा नथो मिले, तव्हांजा पासपोर्ट खे ॿाहिरनि मुल्कनि में इहे पासे ते उछले था छॾनि पिया, तव्हांजी एक्सपोर्ट सॼी ख़तमु थी वई आहे, तव्हांजा रिज़र्व जेके ख़तमु थी विया आहिनि, तव्हां वटि डॉलर आहे कोन, तव्हांजो तेल गैस पाणी बिजली हर शइ ख़तमु थी वई आहे, त बसि मथां ही तजुर्बा ही कहिड़े क़िस्म जी होड़ आहे, कहिड़े क़िस्म जी मगी आहे, कहिड़े क़िस्म जो ख़्यालु आहे। हिन सॼी सूरत हाल में सिंध जे माण्हू खे रुॻो बीहणो आहे ऐं ॿधी सां बीहणो आहे। आफ्टर ऑल फ़ैसिलो उहे ई कंदा, भली का बि पठान जी लोध अचे या कंहिंजी बि लोध अचे, माण्हू जेकॾहिं सिंध जो बीह रहिया ॿधी करे, दुनिया ॾिसे पई, दुनिया बिल्कुलु ॾिसे पई, दुनिया जे माण्हुनि जे ज़हननि खे पढ़े पई, कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, कहिड़ो सूबो कहिड़े क़िस्म जो ख़्यालु रखे थो, कहिड़ा कीअं आहिनि। सिंध जो केस इख़्लाक़ी तौर ते, तारीख़ी तौर ते, क़ौमी तौर ते ॾाढो मज़बूत आहे। इन केस खे वठी करे पाण खे अॻिते वधणो आहे, जदोजहद करणी आहे, सियासी जदोजहद करणी आहे, सियासी पार्टियुनि खे मोटिवेट करणो आहे। जी हा, जारी रखूं था सुहेल। पाण शाह साहब, ज़ैन शाह साहब, तव्हां ॾे था अचो त ही इनाम साहब बि ॻाल्हि कई त ॿाहिरी जेके थिंक टैंक्स वेठल आहिनि, पंजाब KPK, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कजे, सिंध जो कॉम्प्रेस बि गॾिजे, माज़ीअ जूं तहरीकूं असांजे साम्हूं आहिनि, जेके बि तव्हां जूं तहरीकूं हलियूं आहिनि, त हिन भेरे बि तव्हां सम्झो था त ही जेकी साज़िश थी आहे, जा जेको बि कमेटी ठही आहे, उन जा जेके बि सोचूं आहिनि, नियतूं आहिनि, उन में हू कामयाबु न थी सघंदा, ऐं सिंध जो माण्हू माज़ीअ जी भेट वांगुरु वरी मज़बूत ऐं गॾिजी वेंदो हिन मामले ते। हीअ साज़िश जीअं अॻे सवेल बि ॻाल्हायूं, 2012 में इन नमूने सां थी चुकी सिंध खे विरहाइण जी। उन वक़्त ते सिंध बचाओ कमेटी जो हेड हो साईं जलाल महमूद शाह, ॿियनि सियासी जमायतुनि सां गॾिजी पाण इहो यात्रा मुल्क जी करे आयो हो, जंहिंमें मौजूदु वक़्त में PDM जूं जमायतूं, PMLQ, फलाण लीडरशिप, उन्हनि सभिनी सां मिलियो ऐं इहो ई नुक़्तो रखियो त नवनि सूबनि ठाहिण जो कानून 1973 जे आइन जो हिसो नाहे, महिरबानी करे इन ते का कानून साज़ी न कई वञे। जेकॾहिं इन में का आइनी तब्दीली कई वई त इहो मुल्क जे बुनियादी स्ट्रक्चर सां छेड़छाड़ आहे, उन करे इहा न कई वञे। ऐं उन वक़्त ते उन्हनि काफ़ी जमायतुनि, ख़ुसूसन चौधरी शुजात, ॿियनि उन्हनि रिस्पॉन्ड कयो ऐं उन सां वापसि थिया। पर अॼु उन्हनि साॻी सियासी जमायतुनि जी पोज़ीशन कमज़ोर आहे। PDM में शामिल कुझु नेशनलिस्ट जमायतूं आहिनि, कुझु ॿियूं जमायतूं आहिनि, उहे सभु जेके PMLN या पीपल पार्टी या ॿियूं जमायतूं, इहे सभु 2022 में उन्हनि खे पावर मिलियो आहे ऐं इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां आउट ऑफ वे मिलियो आहे। हू कमज़ोर शिकिल में आहिनि, करप्शन उन्हनि ते स्कैंडल्स तमामु घणा आहिनि। असीं यकीनन जीअं इनाम शेखर चयो, असीं रुजू कंदासूं, इनशाला तव्हां असांजो ॾिसंदो इहे राब्ता मुहिम। पर मुख्य मामिलो हुयो आहे त जेकॾहिं ही अहिड़े क़िस्म जी का पेशरफ़ थिए थी त असीं हिते आवाम खे जाॻाए अॻिते वधंदासूं। इनाम साहिब चयो त अदीबनि शागिर्दनि कयो, पर हिकिड़ी शइ ज़हन नशी करणु घुरिजे त उन वक़्त ते सिंध जे घणनि घुरनि कुझु सियासतदाननि ऐं अदीबनि ऐं शागिर्दनि अची 1 यूनिट खे ठाहियो। हिन वक़्त ते उन खां वधीक सिंध जो माण्हू वधीक हसास आहे। हींअर भले इहा चैलेंज क़बूल करे ॾिसनि, असां हिननि खे रोडनि ते, रस्तनि ते घेराव कंदासूं, हिननि जी सियासत खे एतिरो गहरो कंदासूं त अवाम जे ज़रिए ही असांजी जेका नई यूथ आहे, जंहिंखे केसनि जे ज़रिए असांजे नौजवाननि ते केस करे ऐं दहशतगर्दीअ करे ऐं मायूस न पिया करे सघनि। हींअर हज़ारे लखे, तव्हां 2 ॾींहं अॻे कल्चरल डे ॾिठो, लखे माण्हू सिंध वतन सां मोहबत कंदड़ आहिनि ऐं सिंध जी विरासत ते इन खां वधीक तेज़ी सां रिएक्ट कंदा। असांजी सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश आहे त हिन मुल्क खे फेडरेशन वांगुरु हलायो वञे। 249 जेको कानून आहे, जंहिंजे आइन तहत सिर्फ़ु ऑल्ट्रेशन थी सघे थी सूबनि जे हदबंदियुनि में, बलोचिस्तान सां या पंजाब सां। असीं सुभाणे चऊं त सादिकाबाद असांजो आहे या एक हदबंदी, इन्हनि ते बहस थी सघे थो, हीउ नथो बहस थी सघे। जेकॾहिं हीउ बहस शुरू कयो वियो त पोइ पाकिस्तान जे बुनियाद ते ऐं फेडरेशन ते थींदो ऐं पोइ यकीनी तौर ते नेशनल कैंप जी घुर मुख़्तलिफ़ हूंदी। छो असांजा अञा सूबाई ख़ुदमुख़्तारी जा मामला अञा पेंडिंग आहिनि। उहे असांजा शहरियत जा हुजनि, मिल्कियत जा हुजनि, कानून साज़ी जा हुजनि, कोर्टुनि जा हुजनि, उहे मौजूदु आहिनि। न त पोइ इहा घुर राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन
ऐं राइट टू ससीड माना अलहदगीअ जे हक़ जी घुर जेका असांजे डॉक्टर गफ़ार जतोई हो जॾहिं परवेज़ मुशर्रफ कालाबाग लाइ जेकॾहिं हुन लाइ रायनामा ठाही त हुन उथी बि आवाम में हैदराबाद में इहो चयो त जेकॾहिं तव्हां कालाबाग पंहिंजी ताक़त जे ज़रिए ठाहिणु चाहियो था असांखे कन्विंस करे त असांखे गारंटी खपे चई आऊं गारंटी अची तुंहिंजी का हैसियत कान्हे गारंटी चई छा खपे हुन चयो त आइन में हक़ अलहदगीअ जो हक़ु ॾियो जेकॾहिं इहो डैम ठाहींदो त क़ौमूं या मुल्क ऐं सूबा अलहदगीअ जो हक़ु रखनि था त हाणे असां चाहियो पिए त 73 जे आइन में असीं सिक्योर रहूं असांजे माण्हू सिक्योर रहनि पंहिंजे वतन जूं क़ौमूं उन जूं मालिक हुजनि पर हाणे असांखे शायदि रिव्यू करिणो पवंदो त असांखे 73 जे आइन में जेसिताईं राइट टू ससीड जो नथो ॾिनो वञे हक़ु तेसिताईं शायदि असीं ईअं ई इनसिक्योर रहंदासूं ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जहिड़ी दलाल जमायतूं जेके वतन जे खे जो सौदो कनि था इक़्तिदार ऐं पैसे लाइ इहे वक़्तु बि वक़्तु असांखे थ्रेट कंदियूं रहंदियूं उन जे करे आउं सम्झां पियो त असांखे नए सिर सोचणो पवंदो पर असांखे हिकिड़ी ख़ुदि इतमादी आहे त क़ौम भले असांजा हींअर अक्सरियत जेके ख़ुर्शीद शाह या जेको ॿिया जेके तव्हां MNAs ॿुधाया मर्द मायूं या ॿिया जेके बि असांजा सूबाई असेंबली जा मेंबर इन्हनि साॻियो 2012 में कानून ठाहियो अक्सरियत राय सां MQM ऐं पीपुल्स पार्टी हींअर बि भले करे ॾिसनि हिन वक़्तु जॾहिं कानून न आहे जेकॾहिं इनखे असीं एस्टेब्लिशमेंट खे मुतनबद था करियूं त अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी कंदो त असां जहिड़ा जेके फेडरेशन में रहंदे ऐं मुल्क जे अंदरि पंहिंजे हक़नि खे सिक्योर करे ऐं 73 जी आइन जे अंदरि आइनी तब्दीलियूं करे रहण वारा जेके असीं केस करियूं था उन्हनि जे हथ मां निकिरी ऐं उन्हनि माण्हुनि वटि जेके इन जे ख़िलाफ़ु आहिनि त भई हिन फेडरेशन में न रहणु घुरिजे उहा सोच वधंदी ताक़तवर थींदी पोइ जेके असां पुरम एहतिजाज करण वारा हूंदासूं उन्हनि मां निकिरी ऐं वेड़ ऐं ताक़त जे तरफ़ इस्तेमालु थींदी त जॾहिं असांखे असांजूं पार्टियूं असांजी एस्टेब्लिशमेंट असांजे वतन खे बि नथी डिफेंड करे सघे त पोइ असांजा जेकॾहिं ही दलाल सियासी MNAs या MPAs इन्हनि जे सहारे ते न असां कॾहिं 1 यूनिट जे वक़्त में साईं GM साहिब उन जे साथियुनि कॾहिं उन्हनि खे न छॾियो इनशाला अॼु बि उहे जेके क़ौमी कारकुननि ऐं जेके हक़ीक़ी फेडरेशन में रही ऐं मुल्क जे अंदरि इस्लाह जे ज़रिए ऐं इवोल्यूशन जे ज़रिए असां पंहिंजे हक़ हासिलु करणु चाहियूं था उहे असीं पब्लिक प्लेटफॉर्म ते खणी ईंदासूं ऐं हिननि जूं ईअं ई स्कीमूं जीअं जेको लोकल गवर्नमेंट एक्ट ही असांजा ॿेट ऐं ॿिया जेके बि असांजा मनसूबा जीअं कालाबाग डैम जा मनसूबा ख़तमु कयासीं इनशाला अवामी सतह ते हिननि जो अहिड़ो घेराव कंदासूं 2023 जी इलेक्शन में पीपुल्स पार्टी माण्हुनि वटि मोह न खणी वञी सघंदी बिल्कुलु अयाज़ लतीफ़ अली जो साहब हीअ हिन वक़्तु मुल्क जे अंदरि जेकी बि सूरत हाल आहे मुआशी प्रॉब्लम्स हुजनि ॿिया सियासी मामला हुजनि उन जे बावजूदि हिन क़िस्म जो वरी कमेटी ठहणु वरी सिंध जे मिसाल नवनि सूबनि जी ॻाल्हि करणु त छा केरु थो अहिड़ियूं सलाहूं ॾिए किथे अहिड़ियूं साज़िशूं थियनि थियूं त छा हीअ जेको बि रियासत आहे त सूबनि ते उन्हनि ते एतमाद न रहियो आहे जो वफ़ाक़ ते मुख़्तलिफ़ अहिड़ियूं कमेटियूं जुड़नि थियूं तव्हां इन बारे में छा चवंदव ही खपंदो आहे त क़ौमुनि जी ऐं सियासी पार्टियुनि जी मुल्कनि जी अॻुवाणी हिकिड़ी मुदबर दूरंदेश माण्हुनि वटि हूंदी आहे बदनसीबी आहे असांजी सिंध जे माण्हुनि जी ऐं सिंधी माण्हुनि जो बि हिन में ॾोह आहे त उन्हनि पंहिंजे अॻुवाणीअ लाइ अहिड़ा माण्हू ऐं अहिड़ो गुरोह चूंडियो आहे जिन लाइ सिंध जा माण्हू वतन क़ौम वसीला मुस्तक़बिल तारीख़ का हैसियत कोन था रखनि उन्हनि लाइ त वधि में वधि पैसा कमाए UAE में UK में कैनेडा अमेरिका ऑस्ट्रेलिया में प्रॉपर्टीज़ इन खां को रियल एस्टेट वारो बि वधीक शानाइतो हूंदो जहिड़ा हुकुमरान तव्हांखे मिलिया आहिनि रियल एस्टेट वारो बि हिकिड़ो 1 या 2% कमीशन वठणो हूंदो मसवाड़े जी जाइ ॾियारण महिल पर उहो बि सोचींदो त जेके मसवाड़े ते जाइ वठी पियो ॾियां उन वीचारे खे बिजली पाणी गैस हुजे हीअ त हिकिड़ो रियल एस्टेट खां पोइ हिकिड़ो अजीब ग़रीब क़िस्म जी मख़लूक तव्हांजे मग़ज़ में लॻी वई आहे इक़्तिदार में जिन खे तदब्बुर कोन्हे जिन खे ख़बर कान्हे त हींअर पोज़ीशन उन्हनि जी बार्गेनिंग पोज़ीशन वधीक बहितर आहे उन्हनि खे सम्झणु खपंदो त हींअर मुल्क में जेका अफ़रा तफ़री आहे उन मुल्क जी अफ़रा तफ़री में हू सिंध जे माण्हुनि जा वधीक खणी थियनि सिंध जे माण्हुनि लाइ हक़नि लाइ वधीक स्टैंड वठनि
ही मुर्गो ॿिए कंहिंजे चवण खां सवाइ पाण मुरादो स्पीकर हिननि जा, हुकूमत हिननि जी, PTM जी बाअसर हुकुमरान ही, उन में ही वरी पंहिंजी कमेटी ठाराया आहिनि सिंधी माण्हुनि खे टोड़, माना जेको हुननि खां घुरियो बि नथो वञे उहो बि ॾियण लाइ तयार आहिनि। अहिड़ी ग़लती ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब बि कई। तव्हांखे यादि रखणु खपे त जॾहिं इन जंग खां पोइ 71 खां पोइ जेका पोज़ीशन में हुई, उन में जेको 73 जो आइन हो, उन में आर्टिकल 15 ऐं आर्टिकल 23 ऐं 24 विझी भुट्टे साहब फ्रीडम ऑफ मूवमेंट ऐं फ्रीडम ऑफ परचेजिंग प्रॉपर्टी ऐं प्रॉपर्टी राइट्स भई इहो अख़्तियार ॾेई छॾियो। हाणे ॾिसो त आज़ाद कश्मीर जे वारनि जो पाकिस्तान जे माण्हुनि सां कहिड़ो रवैयो आहे, ऐं ख़ुदि पाकिस्तान जा माण्हू आज़ाद कश्मीर लाइ बेचैन आहिनि, ऐं आज़ाद कश्मीर वारा पंहिंजे इलाइक़े में पाकिस्तान सां कहिड़ो रवैयो था रखनि। या ई अफ़गानी, अफ़गाननि खे तव्हां सिर ते विहारियो था, अफ़गानी तव्हांखे गारियूं था ॾियनि, UAE में UK में तव्हांजा माण्हुनि जा मथा था फाड़ीनि, कराची में कल्चरल डे ते झंडा खणी झूलाइनि पिया, सिंधी माण्हू पंहिंजो झंडो झूलाए थो त हुन ते केस था कनि, ऐं अफ़गानी पंहिंजे ॾींहं ते पसंदि जे ऐं कराची जे ऐं लाड़काणे जे ऐं सखर जे शहरनि ऐं हैदराबाद जे शहरनि खे पंहिंजो मर्कज़ बनाए था छॾीनि, उन्हनि ते केरु पुछण लाइ ही हुकूमत तयारु कान्हे। हिकिड़ो पासो इहो आहे, ॿियो पासो इहो आहे त ही जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर, इन्हनि उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउरनि ते केॾियूं कोशिशूं कयूं आहिनि पाण सभिनी, मोहतरम रसूल बख्श पली जे, मोहतरम GM सैयद, असांजी ॿी पॉलिटिकल असांजी लेफ्ट जे पार्टियुनि केॾियूं कोशिशूं कयूं आहिनि त इन्हनि खे पाण सां गॾु खणूं, इन्हनि खे सम्झायूं, इन्हनि खे चऊं स्टैंड वठूं। जॾहिं कंहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउ सां को मसइलो थिए थो, सिंधी पंहिंजो स्टैंड वठनि था, उन्हनि सां गॾु बीहनि था, पर सिंध जे विरासत जी जॾहिं बि का ॻाल्हि या साज़िश या कोशिशि थिए थी त सवाइ हिकिड़े ॿिनि खे मणे टोकन पार्टिसिपेशन खां सवाइ उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर लातालुक थियो वञनि। ऐं ख़ुदि सवाल पंजाब जी हुकुमरान धुर खां बि आहे, शहबाज शरीफ़ हुजे या इमरान ख़ान साहब। इमरान ख़ान साहब जे ज़ोर में फारूक नसीम कराची कमेटी ऐं इन क़िस्म जूं साज़िशूं कयूं, उन वक़्तु इमरान ख़ान साहब कोन कुझु हो, ऐं हाणे शहबाज शरीफ़ साहब जे दौर में ही सॼी गड़बड़ पई थिए, ऐं शहबाज शरीफ़ उहो लिखी पढ़ी सिंध जी पॉलिसी पीपुल्स पार्टी ऐं MQM जे हवाले करे छॾी आहे। तंहिंजे करे हिन मामले में सिंध जे माण्हुनि जी जेका दूर अंदेश तरीन नज़र आहे, उन मूजिबि आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वज़ाहत सां ॿुधायां। ही जेका ग़लतफ़हमी आहे त सिंध जो माण्हू छिड़ विछड़ आहे ऐं के छा ॿोड़े छॾीसीं, टुल ॿोड़े छॾियासीं ऐं सिंध जो माण्हू पुछे कोन थो ऐं हुनखे मैनेज करे वेंदासीं, वरी को ॿियो इशू पैदा कंदासीं। हिकिड़ा मैनेजेबल इशूज़ आहिनि, उन ते वाक़ई सिंध जो माण्हू बेवकूफ़ थी इस्तेमालु थिए थो ऐं अञा बि इस्तेमालु थींदो रहंदो शायदि इम्कानी तरह। पर आउं तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो मरण जीअण जो मामलो आहे। कराची में डेमोग्राफिक चेंज अची चुकी अथव। इन ग़लतफ़हमी में हे असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउरनि त असीं अलॻि सूबो ठाहींदासीं, कराची में थियणु ईअं खपे त अफ़गान इलीगल इमिग्रेंट्स, ऐं तव्हांजे ज़रिए चवां थो, ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ जेकॾहिं को प्रोग्राम सिंधी ॾिसंदो हुजे त आउं उनखे मुखातिब थी चवां थो त अॻिते हली कराची में नेचुरल अलाइज़ जेके कुदरती इत्तेहादी थींदा, त कराची जा उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़, कराची जा बलोची ऐं सराइकी ॻाल्हाईंदड़, पंजाबी ॻाल्हाईंदड़, इवन जेके कराची में KPK खां आयल पठान भाउर आहिनि, उहे सभु इत्तेहादी थींदा, ऐं अफ़गानी ऐं बर्मी ऐं ईरानी ऐं ॿियूं जेके ॿाहिरि आयल मख़लूक़ आहिनि, जेके तव्हांखे मच्छर कॉलोनी में माण्हू मारे छॾीनि, जेके कुझु कोयो टुकड़ा टुकड़ा करे छॾीनि, उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हांखे गॾिजी स्टैंड वठिणो पवंदो। जेकॾहिं गॾिजी स्टैंड न वरितो ऐं हिकिड़े पासे तव्हांजे अफ़गानी हूंदा उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे, ॿिए पासे तव्हांजे सिंधियुनि सां बि टकराव कयो, ऐं सिंधियुनि जी 600-650 किलोमीटर लेंथ आहे कराची खां वठी कंदकोट ऐं घोटकी ताईं। पोइ कराची को नागन चौरंगी खां नाज़िमाबाद अचिणो आहे या बम फाड़े प्लास्टिक जो भॼी वेंदो हलिया। ही 600 किलोमीटरनि जी छा रग आहे, उन 600 किलोमीटर ते केतिरी पुलिस बीहारे सघंदव, केतिरा तव्हीं ताक़तवर धुरियूं बीहारे सघंदव, छा कंदव 650 किलोमीटर खे कीअं रोकींदव। तंहिंजे करे कराची में बि लखे सिंधी आबाद आहिनि, घिटीअ में जहिड़ो थींदो। आउं चवां थो ही एॾो ख़तरनाक नतीजो निकिरंदो, ज़रदारी साहिब जेको सम्झे थो त आउं मनोवर कंदुसि ऐं मैनेज करे वेंदुसि सभिनी खे ॾेई ऐं पोइ माल कमाईंदासीं, पोइ खाड़े वताया कोन थींदो, पोइ भॼड़े वताया भॼ थींदो, पोइ पीपुल्स पार्टी बि गुम थी वेंदी, MQM बि गुम थी वेंदी। सिंध में का बि धुर ही अहिड़ी हिकिड़ी पॉइंट थींदी, बर्निंग पॉइंट, जंहिंसां हिन सॼी रीजन जो रीशेपिंग थी वेंदी, सॼी रीजन तब्दील थी वेंदी। तंहिंजे करे आउं तव्हांजे ज़रिए वार्निंग पियो ॾियां, पीपुल्स पार्टी जी सूबाई असेंबली, असांजी सिंध असेंबली हिकिड़ी रबड़ स्टैम्प थी वई आहे, जेका अचे थी मश्करी करो, शहर ॿाहिरि पढ़ियो, कचहरी बचहरी कयो, हिकु ॿिए सां लतीफ़ा ॿुधायो, पोइ भॼो वञण लाइ। तंहिंजे करे सिंध असेंबली ऐं पीपुल्स पार्टी जा जेके सेनेट में क़ौमी असेंबली में मेंबर वेठा आहिनि, जेके रुगो माल पिया कमाइनि, उन्हनि सभिनी खे आउं मुखातिब थी चवां थो। उन सां गॾु आउं जमायत इस्लामी, JUI, PTM में शामिल धुरियूं ऐं ॿियूं जेके प्रोग्रेसिव धुरियूं आहिनि, उन्हनि सभिनी खे, PTI खे, नवाज़ लीग खे, सभिनी खे चवां थो
त सिंधी माण्हू हिन मामले ते ॾिसंदा त तव्हीं जीअं अमेरिका चयो हो 9/11 खां पोइ चई या तव्हीं असां सां गॾु आहियो या तव्हीं दुश्मन सां गॾु आहियो। तंहिं करे चई इहा हार्ड परस्यूट कंदासीं। तंहिं करे सिंध जे माण्हुनि तरफ़ां चवां थो त छा तव्हीं MQM ऐं ज़रदारी साहिब सां गॾु आहियो या तव्हीं उन्हनि जे ख़िलाफ़ असां सां गॾु आहियो। तंहिं करे विचो रस्तो कोन थींदो। जेकर तव्हीं MQM ऐं ज़रदारी साहिब जी इन कंस्पिरेसी ऐं उन जे पुठियां टपरींदड़ धुरनि सां गॾु बीहंदो त पोइ यादि रखो उन नतीजा भयानक निकिरंदा ऐं उन भयानक नतीजनि खे अमी भोगे कोन सघंदा। ठीकु आहे शाह साहिबु तव्हां ॾे था अचो ज़िंचा साहिबु हीअ जेके सराइकी सूबे जी ॻाल्हि कई थी वञे त उते ज़रूरतूं आहिनि ॿियनि हंधनि ते ज़रूरतूं आहिनि तव्हां इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? मामिलो इहो बार बार उथारियो थो वञे साउदर्न पंजाब सराइकी सूबो इहो बि बुनियादी पाकिस्तान जे तसवुर जे फेडरेशन जे ख़िलाफ़ु आहे। हीउ जेको फेडरल यूनियन जो असीं हिसो आहियूं ऐं हीअ जेके फेडरेटिंग यूनिट्स उन जो हिसो आहियूं उन में बार बार कयो थियो त इंतिज़ामी पहिरीं ॻाल्हि त असां इंतिज़ामी यूनिट न आहियूं हिकु ॿ इन में वधीक सूबा ठाहिण जी का बि गुंजाइश कान्हे। जीअं आज़ाद इलाइक़ा हुआ उहे ज़म कया विया ख़ैबर पख्तूनख्वा में उन करे खैरपुर रियासत हुई पाकिस्तान खां अॻे बहावलपुर रियासत हुई। तारीख़ी तौर ते असांजी जेको सराइकी ॿोली आहे या ॿिया इहे सभु सिंध जूं डायलेक्ट्स आहिनि सिंध जूं ॿोलियूं आहिनि। उन जे करे इन जे बुनियाद ते सूबे जी ॿोलीअ जे बुनियाद ते घुर करण जे बजाए तारीख़ी वतननि जे हिसाब सां हीउ असांजो हिसो आहे। पर जेकॾहिं हू माण्हू पंजाब में था रहणु चाहिनि त उहो उनजो हिसो पाकिस्तान जे 75 सालनि में आहे। पर इन बहाने सां असीं पंजाब खे ॿीड़ियूं सीटूं सेनेट में ॾियण लाइ तयारु न आहियूं ऐं सराइकी क़ौमी सोच रखंदड़ माण्हुनि खे या सिंध सां जो हिसो थियणो पवंदो या उन्हनि खे पंजाब जो हिसो थियणो पवंदो। थर्ड ऑप्शन जेको अलहदा सूबे जो आहे असीं उनखे मुकमल तौर ते रद्द था करियूं छो त इहो पाकिस्तान जे वफ़ाक़ जे फेडरेशन में जॾहिं पाकिस्तान ठहियो हो त उनखे सिंध वोट कयो हो पंजाब वोट कयो हो ई मौजूदा जेके फेडरेटिंग यूनिट्स बंगाल वोट कयो हो ईअं ई वोट कयो। उन करे इहा जेका ॻाल्हि आंदी थी वञे क़ौमी अंदाज़ सां हिन ॿोलीअ जेके इहा असांजी ॿोली क़ौमी ॿोली सिंधी आहे पर हिते असांजे ढाटकी बि ॻाल्हाई थी वञे असां हुते बिरोकी बि ॻाल्हाई थी वञे बरोशकी बि ॻाल्हाई थी वञे सराइकी ॻाल्हाई थी वञे। सराइकी हिकिड़ो सिंधीअ जो डायलेक्ट आहे। उन करे इन खे असां सां जो कन्फ्रंट कनि था असां सिंध जे माण्हुनि खे पंहिंजनि दोस्तनि साथियुनि खे बि चऊं था त इन कन्फ्यूजन मां निकिरनि ऐं हिते फेडरेशन में या इहे 4 क़ौमूं रहंदियूं। जेकॾहिं वरी नऊं असांजो इमरानी मुआहिदो करिणो आहे त आणियो आइन साज़ असेंबलीअ जी इलेक्शन करायो छो त पाकिस्तान जे ही आम ई आर्टिकल कोन्हे ही पाकिस्तान जे बुनियादनि खे चैलेंज करण वारो आर्टिकल आहे। नए सिर आइन साज़ असेंबलीअ जी इलेक्शन करायो उन में तव्हां हीअ आणियो त बाबा फेडरेशन खे रीस्ट्रक्चर था करियूं नवां यूनिट था ठाहियूं पोइ कहिड़ा हीअ जेके मौजूदा यूनिट कहिड़ा था शर्तूं रखनि ऐं उन में जेके माण्हू असीं पंहिंजी नेशनलिस्ट पंहिंजी एजेंडा खणी ईंदासूं त पाकिस्तान खे में असांखे सिक्योर रहण लाइ असांखे पंहिंजनि वसीलनि जो पंहिंजे शहरियत जो ऐं पंहिंजे जाग्राफ़ी जी सिक्योरिटी जेकॾहिं न आहे त शायदि सिंधी माण्हू या बलोच माण्हू या ख़ैबर पख्तूनख्वा जो माण्हू बि ऑप्ट करे त हिन फेडरेशन खे न जॉइन करियूं। अहम मामिलो आहे पर असांजे वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। ज़िंचा साहिबु तव्हांजी महिरबानी अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु तव्हांजी महिरबानी इनाम साहिबु तव्हांजी महिरबानी ऐं सुहेल तव्हांजी महिरबानी ऐं हिन मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। नाज़रीन इन ताईं अहम मामिलो हो त सिंध जे वहदानियत जे हवाले सां त समूरनि अॻुवाणनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी अदीबनि लेखकनि सियासतदाननि जी त हू कंहिं बि सूरत में सिंध विरहाइण जी साज़िश खे क़बूल न कंदा उनखे कामयाबु थियणु न ॾींदा ऐं वैधानियत ते हमिलो थियो त उनजे ख़िलाफ़ु हू सरापा एहतिजाज बणी वेंदा। नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।